भी नमाज की पचन न छड़ींदा ऐं थियो भी करबला के मैदान में मुझे मुर्शिद हुसैन 72 कोहाए छड़िया पर नमाज न छड़ियो तरे शाह साहब फरमाए तो करबला के पिण में सीमा खोड़ियाऊं छेड़ो यजीद न सामो डुबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीताओ तरार जो ये तो ये करबला की खाक इस एहसान को न भूल तड़पी है तुझे लाश जिगर गोश है बतूल करबला के मैदान में अकेलो शीह जो बच्चो शीह वांगुरु लड़े थो पियो वाह हुसैन तुझी अज़मत दा सदके वञा खुदा जो कसम अकेलो जवान आ बहादुर लाशा पंजन हथन सां खया अथई पर उते भी मुर्शिद हुसैन के नमाज याद आ अज हर को हुसैन सदाए तो पर नमाज जे वेठो न कुरान तो फरमाए मुझे महबूब नबी दा दीवानो पाक नबी दा फरमान बरदारो नबी दा उम्मती हो मुझे नबी सा प्यार करण वारो अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इस्ताईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस साबिरीन अल्लाह फरमाए ते ईमान वारन के सदे ए ईमान वारो दुख में तकलीफन में अल्लाह के नबी सार जो सब्र ऐं नमाज सा मुख मदद घुरजो तो सब्र वारन सा मोजी जात गड्डा माता का पूछा तो क्या हजरत हुसैन करबला में सब्र क्यों के न बेसब्री नथा गलायो असा जो नमाज चट पंज वक्त मौजन सदी तो हय्याल सलाती हय्याल सला ए वडेरे जो सदना है ए सरदार जो सदना है मौलवी पीर जो सदना है उन्हीं जो सदा फमायो कज़िबु कबादु बिद्दीन अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन ए उन्हीं जो सदी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर नथो अचे उन साईं जे दर ते मत मुठी मरोड़ न छॾी नथो अचे उन साईं जे दर ते मत टंगू न भनी छॾी ऐं ख़ुदा ॾाढो थी जेकॾहिं मंडो करे बि पंहिंजे दर ते झुकराए त को पुछण वारो कोन अथसि मुंहिंजा प्यारा भाउ उन रब जा वॾा एहसान थी वॾा थोरा थी करम थई अल्लाह जो थोरो थई जे नबी मोहम्मद जे कलमे जी दौलत सां नवाज़ियो थई वरी पुछा त करे त साईं मौलवी साहब दुआ घुर त अल्लाह नसीब कंदो अरे अदा तूं त नसीबन वारो आहे भागन वारो आहे जो मुसलमान जे घर में पैदा थियो आहे वरन के हिंदू के बागड़ी के कोली के मारे के घर में पैदा करे हा उन रब जी तो ते बड़ी मेहरबानी आहे उन महबूब ते कलमे जी दौलत सा नवाज़ियो तई मां दुआ थो घणा अल्लाह मैदान क़यामत में इन मिठे नबी जी शफाअत मंजूर करे मन जन्नत में भी दाखिल ऐं सोने नबी फरमाए क़यामत में मां मोहम्मद बेनमाज़ी जी शफाअत न कंदुसि अदा जे नबी जी शफाअत न थे पोइ तहां जन्नत हलिया वेंदव नथा ॻाल्हायो साहबा फरमाए या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किया सही भला फरमाए बेनमाज़ी के सही फरमाए मां मोहम्मद क़यामत में न सुञाणी सही फरमाए त क़यामत जो ॾींहुं थींदो कब्रूं फाटंदियूं माण्हू कब्रनि मां निकिरंदा नबी तो फरमाए नमाज़नि जा चौरा चोरी जे चंड खां वधीक चमकंदा ईंदा मां सुञाणी वेंदुमि सॾ करे पोइ हौज़े कोसर जो पाणी बि पीआरींदोमान जन्नत जी टिकेट बि ॾींदोमान पाह खां वठी जन्नत बि वठी वेंदोमान बेनमाज़ी उथंदो बेनमाज़ी खे मां सुञाणी चेहरे ते का रोशनी न होगी चेहरे में ये अंधारी होगी जी 28 जो चंद्र होगा अगर 28 में का रोशनी होगी बेनमाज़ी जो चेहरो चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदो हूंदो जे चवे चोॾीअ जे चंड खां वधीक चेहरो चमके पोइ निमाज़ पढ़ निमाज़ी जी ज़िंदगी में कारोबार में बरकत बेनमाज़ी जे लाइ हर शइ पनाह थी घुरे निमाज़ी जे लाइ पखी परंदा जीत जरासीम जी दुआऊं घुरंदा आहिनि अल्लाह के तो क़यामत जो ॾींहुं थींदो सागरदो रहंदो रब पहिरियों पुछा निमाज़ जी कंदो पोइ शाइर दुआ पढ़ंदो नथा ॻाल्हायो करबला के मैदान में असांजे मुर्शिद हुसैन निमाज़ न छड़ी जो असां भी पढ़ंदासीं चओ त सही शिमिर बेईमान सीने ते चढ़ी वेठो आहे खंजर थो हलाए शेर जा पुट भी शेर हूंदा आहिनि चओ न सुभान अल्लाह लत जो हंस वञी परे किरियो परे खां बदी चवे तो हुसैन माफ़ी घुरे तो माफ़ी ॾियां हुसैन फरमाए तो शिमरा तू मूंखे नथो सुञाणे मां केरु मुंहिंजो अबो अली थई नालो मोहम्मद असा सैयद जाया दीन ते पुसण जे लाइ लड़ते लड़ते शहीद थी वेंदासीं पर हार न मञींदासीं अरे कला वारी तो कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले
कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। ये तो जो दहकती आग के शौलों पे सोया वो हुसैन, जो जवां बेटे की मैयत पे न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। मां सदके वञा उन हुसैन के नाले तां चओ असांजो हुसैन खटियो आहे। अब खटियो कई हाराए तव्हांजे इलाइक़े में जेको खटे वेंदो आहे पोइ तव्हां उन लाइ है है कंदा हो नथा ॻाल्हायो। तव्हांजे इलाइक़े में जेको खटे वेंदो आहे पोइ वाह वाह कंदा हो। पोइ इन्हनि चरियल भाइरनि खे केरु सम्झाईंदो जेके मुंहं खे धक हणी सीने खे धक हणी था चवनि है हुसैन है हुसैन। अरे चरियो है उन इलाइक़े में जेको हाराए वञे हारायो त यज़ीद न हुसैन नज़रियो बि इहो आहे जेके चओ था खटे विया उहे चवनि वाह हुसैन मज़ो न आहे। अञा बि ॾाढा मां बि छो न चवां वाह वाह इमाम सैयद हुसैन जियारो तो रत ॾई नाने जो दीना। सुभान अल्लाह मज़ो न आहे। लगे तो या तो तव्हांजी बैटरी लो थी वई आहे या तो सेल सो करबला जो आहे मीना वाह वाह इमाम सैयद हुसैन जियारो तो रत ॾई नाने जो दीना। जेठो अमर खातून जन्नत अमर हुजे त फातिमा जड़ी चओ न सुभान अल्लाह। अबो हुजे त सोने अली जड़ो नानो हुजे त मिठड़े मोहम्मद करीम जड़ो। मुसलमानों कलमे वारो जो नानो भी नानो अबो भी अबो चओ न सुभान अल्लाह। जेको नानो मोहम्मद अरबी एडो त शान वारो साहब फरमाते हिकड़े भेरे असां मस्जिद नबवी दे जो अचूं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजदे में हा साहब फरमाते असां तको ते साईं जी पुठी मुबारक ते इमाम हसन हुसैन भई सवार हा एडो त मिठे मोहम्मद अरबी सा प्यार हिकड़े भेरे मदीने जो मीर पंजी यानी जे घर मां निका पिया चल हज़रत बिलाल से फरमाए तो मां तक में साईं जन के चादर मुबारक वेड़े हुई कड़ी चादर ये चादर की तारीफ रब करीम कुरान में करते फरमाया अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अबिल कुस्मिहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिल कुरान तरतीला। बिलाल से फरमाए तो नबी से जी चादर इन्हीं पास नहीं हिले पई मां समझम त साईं जी चादर में काना का शया। अगर बिलाल फरमाए तो तकड़ो 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 मां नबी से जी पोयो आम साईं मस्जिद नबी जे मुसल्ले ते वेठा साईं जी चादर इन्हीं पास न खुली वई हे जो तक अल्लाह अकबर सके पासे दो हसन से भागो पापी वेठो त खटे पासे दो हुसैन सोहरा भी सोहरा हा हसीन भी हसीन हा तनी के चमन वारे चोना हसन हुसैन भई शहजादा इनकी सीरत सूरत पंजे नाने मोहम्मद मिसल हुई रजो कूफिन दिल सावेर जेके शहीद अल्लाह सरदार था ये दिला सजन फरमाए अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्ना अन फरमाए तो दुनिया मारो हसन हुसैन भई मुझे जन्नत के जवानन जा सरदार। अम्मा फातिमा जिन के चक्की हलाए तो कुरान असारी अम्मा एकड़ो हथ दाने ते चक्की अल्लाह एकड़ो हथ बच्चे जे पींघे में लोडी दी बेहिड़ो हथ हेडे पे पुत्र खे टोनी लखला नथी छोरा थुपती छोरा को इहो भी वडो बुजुर्ग थींदो। मां पंहिंजनि अमड़नि खे अर्ज़ कयां थो अल्लाह जो नालो थो बचन ते थुकला न मुझा दोस्तों है मुझा प्यारा भाई अम्मा फातिमा जने चक्की हलाए तो कुरान पढ़े अड्डो थी गोई पढ़े थी यासीन वल कुरानिल हकीम। सुभान अल्लाह ढरिया यार मां समझा तो थकी पिया हो इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। हुसैन से जो झूलो थी झुलाए जुबान बंद नाए हाथी पड़े अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहु बयान अश-शम्सु वल कमरु बिहुस्बान वन नजमु वश-शजरु यस्जुदान
शायर में तो अमन खातून जन्नत मिठी दिनी लोली यासीन ताहा मज़हा जी बोली यासीन ताहा मज़हा जी बोली मल्हाई तुझी जल मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली कामयाब थी वे दिलारा दारायना वाह वाह इमाम सैयद हुसैना जियारो तुरत दई नाने जो दीना करबला के मैदान में सिर सजदे में सैयद सबोरे की शहादत नमाज में मां मन्या तो तू मां नमाज पढ़ी मस्जिद के छत हेठों पखे के हेठों के वण के शाम हेठों पर मुझे सोने हुसैन करबला की तलवारी ते नमाज पढ़ी तड़ी के चवण वारे जो न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों में नमाज अश्क अदा होती है तलवारों के साए में तो के नमाज जी परवाना है फिर कब्र में तो पोख पर ओ बेनमाजी मां दिली दुआ करना है रब बेनमाजी न करे तो बेनमाजी क़यामत में कारून हामान फिरौन उबे बिन खलफा कर जी जहन्नम में भी दो नमाजी अबू बकर सिद्दीक सोने उमर सोने उस्मान सोने अली मुर्तजा इमाम हसन हुसैन बिलाल हबशी जड़े जवानन सा गड जन्नत हलियो करबला के मैदान में सोने हुसैन जो सिर सजदे में अल्लाह तरीके लावारे जो सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है इसकी हिम्मत पर इसकी जुर्रत पर अलीउल मुर्तजा मोहम्मद मुस्तफा को नाज है अल्लाह के मच्छर तक पाएंगे ना ये टप्पा कदी हेडे तो चंबाने कदी हेडे तुझी असा की नमाज में फर्का होदे मुर्शिद अली की नमाज हैदरी तो सदाए अली जो दीवानो तो सदाए अली जो हकीकी मुरीद तो सदाए सच्चो मुरीद तीरन तलवारन सा सोने अली जो जिस्म चकना चूर लगो पिया पर अली को नमाज न विसरी ओडे अली जो बच्चो तलवारन तीरन जे मुंह में को भी नमाज याद आ असा जे सामो को लठ झले भी त मस्जिद में न घर दे अरे विढ़ंदा पिया मस्जिद में वञन न था जन अली सजदे में आके तो सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है इसकी हिम्मत पर इसकी जुर्रत पर अलीउल मुर्तजा मोहम्मद मुस्तफा को नाज है ये तो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो सरे सजदा गले खंजर इबादत हो तो ऐसी हो ये तो खंजर जे हेठा नमाज पढ़ी वे खंजर जे हेठा नमाज पढ़ी वे नसीहत नाने जी उम्मत के दई वे नसीहत नाने जी उम्मत के दई वे बातिल जी हर जगह न बैयत मनी वे हबीबाद नो तो सबको सालीना वाह वाह इमाम सैयद हुसैन जियारो तुरत दई नाने जो दी अल्लाह की मेहरबानी सा आलमन जी मेहनत सा जलसन सा वडो सुधार आयो या ना माता अल्लाह की मेहरबानी सा सिंध बलोचिस्तान तो काफी जाइन ते मां मुशरिक शिरकन में मुब्तला हा पर अल्लाह की मेहरबानी से हक जे आलमन जी मेहनत सा इधर जंग में कुरान जा वाइज तबलीग जे असर जे करे मुशरिक मुवहिद थी मां ढलींदा था नमन जो जवाब है वहाबी था न मनीदा है न अली के मञन न हुसैन के मञन न नबी के मञन मां खुदा जो कसम खणी ने महफिल में चवा तो जो को पाक मोहम्मद मीर के नबी के बच्चन के सहाबा के न मने उन के लाख लानत हुदन तो हुसैन का दीवाना जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है वो मछो न चवा की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का सदाए नबी जो गुलाम वरी पंजी मर्जी वाली जिंदगी गुजारी तो मोचड़ा सजे में टाइम खत्म हो गया हां मुझे आदत ना है अरे मारे खबर पई के करे इलाके में मशहूर छो फलाना मौलवी से छत्ते बोरी वाली
माशाअल्लाह इन्हनि कारनि ते अॻियां तो असांजो वाहिगुरू करणु जाइज़ पर अल्हम्दुलिल्लाह इन्हनि बुज़ुर्गनि जी शफ़क़त वारो क़ुर हिते छा मके मदीने में चओ अल्हम्दुलिल्लाह इन्हनि जी ज़ियारत लाइ सभई असां आया ऐं इंशाअल्लाह ताला क़ुर पढ़ंदो लिंग लिंग ठरंदा छो त मोमिन खे सुकून क़ुर में ईंदो आहे अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल अब क़ुर में मज़ो आहे किसन कहाणियुनि में